बादशाह ऐं राणी खे औलाद न हो। बादशाह ऐं राणी औलाद जे लाइ सिकंदा हुआ। नेठि कुझु सालनि खां पोइ हिननि खे हिकिड़ो सिकी लधो पुटु ॼाओ। बादशाह ऐं राणी ॾाढा ख़ुशि थिया त असांखे पुटु ॼाओ आहे। त हिकु ॾींहुं राणी चवणु लॻी बादशाह खे त आउं मुंहिंजे माइटनि में वई हुअसि ऐं उते हिकु फ़क़ीर खां दुआ वरिती हुई, जंहिं रब खां दुआ वठी ॾिनी हुई ऐं पाण खे ई पुटु ॼाओ आहे। छो न पाण हलूं वरी मुंहिंजे माइटनि ऐं उन फ़क़ीर वटि हलूं ऐं उते ई ज़ियारत कराए उन फ़क़ीर जी, ऐं पोइ पंहिंजे पुटु शहज़ादे जो नालो रखूं। त हिते बादशाह चवणु लॻो त भले सुभाणे ई हलंदासीं उन फ़क़ीर वटि। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, बादशाह ऐं राणी ऐं उन जो पुटु नंढिड़ो उहो शहज़ादो, वज़ीर ऐं कुझु सिपाही घोड़े सवारी करे ऐं उन घोड़े गाॾी ते निकिता पंहिंजे माइटनि जे लाइ उन फ़क़ीर ॾांहुं ज़ियारत करण जे लाइ। त हाणे वञनि पिया त अॻियां हिननि खे रस्ते ते हिकिड़ो तमामु वॾो कारो नांग अची बीह रहियो। उन कारे नांग खे ॾिसी घोड़ा बादशाह ऐं राणी हिननि जा टाह खाधो। त जीअं घोड़नि टाह खाधो त गाॾी कल्टी थी वई। बादशाह वञी किरियो। बादशाह खे जॾहिं धकु लॻो त बादशाह बेहोश थी वियो ऐं हिते उहे वज़ीर ऐं सिपाही उन नांग ते वार करणु लॻा, उन सां विढ़णु लॻा। त एतिरी देरि में हिकिड़ो बांदु आयो। जॾहिं उहो नंढिड़ो शहज़ादो राणी जे बांह ते हो, राणी उनखे खयलु हुई, त एतिरे में उहो बांदु जओ ॾेई उहो नंढिड़ो शहज़ादो उन्हनि जो पुटु जेको सिकी लधो ॼायो हो, उनखे खणी रवानो थी वियो। त राणी हिते घोड़ा करणु लॻी त मुंहिंजो नंढिड़ो पुटु बांस खणी वियो। त हिते सिपाही ऐं वज़ीर पोयां लॻा, पर बांस हिननि खां तमामु परे निकिरी वियो ऐं वज़ीर ऐं सिपाही वापसी मोटी राणी वटि आया ऐं बादशाह बेहोश लॻो पियो हुजे। त वज़ीर चवणु लॻो त असां कोशिशि जाम कई, पर बांस नंढड़े शहज़ादे खे खणी वियो हलियो। त हिते वज़ीर, सिपाही ऐं राणी उन बादशाह खे धकु लॻो हो, बादशाह खे खणाए वापसी मोटी महल में आया। त ॿिया वञी हिकिड़ो हकीम वठी आया। बादशाह जो इलाजु थियो। बादशाह खे जॾहिं होश आयो ऐं बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो नंढिड़ो पुटु शहज़ादो किथे आहे, मुंहिंजो नंढिड़ो पुटु शहज़ादो किथे आहे। त हिते राणी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो वज़ीर ऐं सिपाहियुनि खे त अमीं किॾां आया हो जो बांस मुंहिंजे नंढड़े पुटु शहज़ादे खे खणी वियो हलियो। त हिते वज़ीर ऐं सिपाही चवणु लॻा त असीं उन महिल कारे नांग सां विढ़ण में लॻा पिया हुआसीं त अचानक नंढड़े शहज़ादे खे बांस जओ ॾेई खणी वियो। असां कोशिशि जाम कई, पर बांस असां खां निकिरी वियो। त बादशाह वज़ीर ऐं सिपाहियुनि खे हुकुम कयो त वञो कंहिं जंग में जिथे बि वञो, मूंखे मुंहिंजो नंढिड़ो पुटु आणे ॾियो। त सिपाही ऐं वज़ीर विया, जाम कोशिशि कई, पर हुननि खे नंढिड़ो शहज़ादो न मिलियो। हाणे उहो बांस तमामु जाम परे निकिरी वियो नंढड़े शहज़ादे खे खणी। त हिते हिकिड़ो हमरा ग़रीब माण्हू काठियूं वढींदो, कमाईंदो, उन मञा पंहिंजो पेट गुज़र कंदो हो। उहो निकितो काठियूं करण जे लाइ। त ॾिसे त मथे बांस नंढड़े शहज़ादे खे खणियो वञे। त उन बांस खे हिकिड़े ॿिए बांस ॾिठो त उहो बांस उन बांस सां विढ़णु लॻो। त पाण में ॿई विढ़ंदा पिया हुआ। त इहो नज़ारो उन ग़रीब हमरा ॾिठो पिए ऐं चवणु लॻो त हीअ बांस अले कंहिंजो नंढिड़ो पुटु खणियो पियो वञे। त बांस पाण में विढ़णु लॻा। त उहो नंढिड़ो शहज़ादो उन बांस जे पेरनि मञा छॾाइजी वियो ऐं उहो नंढिड़ो ॿारु अची किरियो हेठि। त हिते उन ग़रीब हमरा उन ॿार खे झले वरितो ऐं चवणु लॻो त हीअ ॿारु अले कंहिंजो आहे, हीअ बांस खणी आयो आहे। त उन ॿार खे उहो ग़रीब हमरा खणी सिधो पंहिंजे घरु आयो ऐं हुनखे बदकिस्मती सां को औलाद हुनखे बि न हुजे। त हिते उनजी माई ॾिठो ऐं चवणु लॻी त हीउ नंढो ॿारु कंहिंजो खणी आयो आहीं। त हिते उहो हमरा चवणु लॻो त बांस हिनखे खणी वियो पिए। सॼी हक़ीक़त करे माई खे ॿुधाई। त माई चवणु लॻी त हाणे पाण खे बि औलाद कोन्हे, पाण हिन छोकिरे खे पाण सां गॾु रखूं था। त हिते उहो हमरा चवणु लॻो पंहिंजी माई खे त पाण कुझु टाइम सब्र करियूं था, मन को हिन जो मिट माइट अची वञे ऐं को वारसनि जो थी वञे त पाण उनखे ॾेई छॾींदासीं। जे अगरि को न आयो त पाण सां गॾु नंढड़े पुट खे रखंदासीं। पाण खे हू बि औलाद कोन्हे ऐं पंहिंजो सहारो थी पवंदो। त ज़ाल मुड़ुसनि इहा ॻाल्हि पाण में तइ करे उन नंढड़े खे पाण सां गॾु रखियो। त हिते कुझु महीनू 2-3 थी विया त को बि न वरियो, नंढड़े जो वारस को बि कोन आयो। त हिते उहो हमरा चवणु लॻो उन माई खे त हाणे 2-3 महीना थी विया आहिनि, केर बि न आयो, हाणे हिन नंढड़े जा माउ पीउ पाण ई आहियूं। त हिते उहो हमरा उन माई खे चवणु लॻो त तूं हल पाण हितां हलिया हलूं,
हिते सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त पाण खे को औलाद आहे को। ऐं माण्हू अजीबो ग़रीब सवाल कंदा त हीउ पुटु तव्हां किथां आंदो आहे, तव्हां किथां आंदो आहे। माण्हुनि खे ख़बर पवंदी त माई चवणु लॻी त तूं ॻाल्हि सही पियो करीं, हल त पाण हिन ॻोठ मंझां लॾे था हलूं। त उन हमराह नंढड़े पुट खे खणी उन ॻोठ मंझां लॾे ऐं आया वरी ॿिए बादशाही जे मुल्क में। उते पंहिंजो हिकिड़ो घर ठाहियूं। हाणे आया बि वरी उते जिथे उहो बादशाह हुजे जंहिंजो नंढड़ो इहो पुटु हुजे। त हिननि खे त इहा ख़बर न हुई। पोइ उते उन बादशाही में हिननि पंहिंजो हिकिड़ो घर ठाहियो ऐं उहे ग़रीब हमराह ऐं उनजी माई रहण लॻा ऐं उहो पुटु बि हुननि सां गॾु हुजे। ऐं उहो पुटु नेठि अची वॾो थियो त हाणे उहो पुटु जेको आहे सो हुननि जो कमकार कंदो हुओ, हुननि खे खाराईंदो ऐं पीआरींदो हुओ। त हिकु ॾींहुं उहो बादशाह जंहिंजो ही नंढड़ो छोकिरो पुटु हो त उहो बादशाह हिकु ॾींहुं घुमंदे फिरंदे उन झंग में आयो शिकार जे हवाले सां। त उहो बादशाह उन झंग में घुमियो पिए फिरियो पिए त उते उहो ग़रीब हमराह उन पुट खे चवणु लॻो त बाबा अॼु घर में काठियूं कोन्हे, वञी काठियूं करे आ ऐं आउं वञा थो शहर बाज़ार मां कुझु सामान घर जो वठी अचां। त उहो पुटु उन ग़रीब हमराह खे चवणु लॻो त बाबा तूं भले वञी सामान वठी आ, आउं वञा थो झंग मां काठियूं करे अचां थो। त उहो छोकिरो वियो झंग में काठियूं करणु। त उहो बादशाह को उन झंग में घुमियो पिए। हाणे असुल में उहो हुजे हुनजो पीउ। त उन बादशाह खे कुझु चोर फिरी आया ऐं बादशाह अकेलो हुजे। त उहे चोर हुनखे चवणु लॻा त तुंहिंजो ख़ैरु न आहे, जेको बि कुझु पातल अथई सोना ज़ेवर मुंडियूं हार सभु असांखे लाहे ॾे। त हिते बादशाह उन चोरनि खे चवणु लॻो त आउं हिन मुल्क जो बादशाह आहियां ऐं जे अगरि अव्हीं मुंहिंजी चोरी करियो था, जेकॾहिं अव्हीं मुंहिंजो हलिजी वियो त अव्हांखे आउं फांसी जी सज़ा ॾियारे छॾंदसि। त हिते चोर चवणु लॻा त असांखे नक़ाब वेड़ियो पियो आहे, तूं असांखे सुञाणे बि न सघंदे, असीं चोरी करे हलिया वेंदासीं, ख़बर बि न पवंदी। त हिते उहो छोकिरो काठियूं करण पिए आयो त उन ॾिठो त बादशाह खे कुझु चोर फिरियो बीठा हुजनि। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त ही त चोर आहिनि जेको बादशाह खे फिरियो बीठा आहिनि। त उन छोकिरे छा कयो, कंहिं वण जे पाड़ में वेही लिकी अची शींहं जूं आवाज़ूं कढणु लॻो हुननि खे डिॼारण जे लाइ। त हिते चोरनि उहे शींहं जूं आवाज़ूं ॿुधियूं त चवणु लॻा त शींहं अची वियो आहे, मतां पाण खे खाई वञे हलियो। त चोरनि इहा पाण में सलाह कई ऐं भॼणु लॻा त भॼी विया हलिया। त एतिरे टाइम में उहो छोकिरो हुतां निकितो आयो उन बादशाह वटि ऐं बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त तूं केरु आहीं ऐं हिन झंग में छा पियो करीं। त छोकिरो चवणु लॻो त आउं हिकु ग़रीब जो पुटु आहियां, काठियूं करण जे लाइ आयो हुउसि। त हिते बादशाह चवणु लॻो त तूं हितां भाॼी वञ, आउं बि भॼो थो वञा, छो त शींहं जो आवाज़ु आहे, शींहं अचे पियो मतां खाई वञे पाण खे। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त शींहं हिते कोन्हे, मूं ॾिठो त तोखे कुझु चोर फिरियो बीठा हुआ, तंहिंजे करे उहे आवाज़ूं शींहं जूं मूं कढियूं हुयूं तोखे बचाइण जे लाइ। त बादशाह चवणु लॻो त तूं तमामु सुठो छोकिरो आहीं, तो मुंहिंजी जान बचाई उन चोरनि खां ऐं मूंखे लुटण खां बि बचायो, तूं घुर तोखे छा ॾियां। त उहो छोकिरो चवणु लॻो त मूंखे कुझु बि न खपे। त बादशाह चवणु लॻो पोइ बि कुझु न कुझु त घुर। त छोकिरो चवणु लॻो जी न, मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, ऐं कुझु बि नथो तोखां घुरां। त हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त भला मुंहिंजे महल हल, मुंहिंजो महल त घुम, तो मुंहिंजी जान बचाई, मूंखे लुटण खां बचायो, भला एतिरो त मुंहिंजो चयो मञ। त हिते छोकिरो चवणु लॻो त भले तव्हां चओ था त आउं तव्हां सां गॾु हलां थो तव्हांजे महल। त बादशाह हुन छोकिरे खे वठी महल में आयो, महल घुमायो ऐं अची सिपाहियुनि सां हुननि सां राणी सां छोकिरे खे मिलाइणु लॻो, सॼी हक़ीक़त हुननि खे ॿुधाइणु लॻो। पोइ त बादशाह उन छोकिरे खे जाम चाहणु लॻो ऐं भाइणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं मुंहिंजे महलात ईंदो वञ ऐं मूं वटि घुमी फिरी कचहरी करे ऐं वरी पंहिंजे घर हलियो वेंदो वञ। त हिते छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत, भले जेका तव्हांजो हुकम, ऐं पंहिंजो कमुकार करे ऐं जेॾीमहिल बि टाइम मिलियो त तो वटि ज़रूरु कचहरी करणु ईंदसि। त छोकिरो उतां उन बादशाह खां घुमी फिरी ऐं वापसी वरी पंहिंजे घर हलियो वियो। त हिते हिकिड़ो जादूगर पंहिंजी इबादत में हो ऐं उनखे इहा सभु कुझु ख़बर पइजी वई। त उहो जादूगर डोड़ंदो आयो उन बादशाह वटि। त उन जादूगर जो कमु उन बादशाह सां न हो, उन जे वज़ीर सां हो। त वज़ीर खे घुरायो ऐं वज़ीर खे वठी ॿाहिरि वियो ऐं वज़ीर खे चवणु लॻो त जंहिं शइ जो डपु हो उहो ई थियो। त वज़ीर चवणु लॻो जादूगर खे त तूं छा पियो चवीं, ऐं तुंहिंजी ॻाल्हि सम्झसि कोन। त हिते जादूगर चवणु लॻो त
त बादशाह ऐं राणी जो पुटु शहज़ादो जेको नंढे हूंदे खॼी वियो हो, बांध खणी वियो हो जंहिंखे, ऐं उहो मूं तुंहिंजे चवण ते कारे जादू ऐं कारे इल्म सां हिकिड़ो बांध ठाहियो हो ऐं हिकिड़ो कारो नांग ठाहियो हो। जेको कारो नांग आयो हिननि जो रस्तो रोकियो ऐं उहो बांध मूं मोकिलियो हो जेको हिन छोकिरे खे खणी वियो हो। त वज़ीर चवणु लॻो त हा, इहा प्लानिंग, इहो कमु त सॼो पंहिंजो हो। पाणी जेको आहे सो उहो कारो नांग मोकिलियो हो ऐं उहो बांध बि हो उन बादशाह जे नंढड़े पुट खे खणी वियो हो। इहा प्लानिंग सॼी तुंहिंजी ऐं मुंहिंजी हुई। त हिते वज़ीर उहो लालची हो। वज़ीर खे इहा लालच हुई त बादशाह जो पुटु ॼायो आहे ऐं सॼी मिल्कियत ऐं दौलत सभु उनजी थींदी, त इहे कम सभु उन वज़ीर जा हुआ। वज़ीर खे लालच हुई, वज़ीर खे बादशाही संभालणी हुई, तंहिंजे करे उहो जादूगर सां मिली करे ऐं बादशाह जो नंढो पुटु उन बांध खां ऐं उहो कारो नाग, उहो सॼो कमु इन वज़ीर जो हो। त वज़ीर चवणु लॻो जादूगर खे त हाणे ॻाल्हि ॿुधा, इहो त कमु पाण कयो हो। त जादूगर चवणु लॻो त बादशाह वटि जेको हींअर छोकिरो अचे पियो, घुमे पियो, फिरे पियो, मूंखे ख़बर पइजी वई आहे मुंहिंजे कारे इल्म ऐं जादू सां त उहो छोकिरो बादशाह जो असली पुटु अथई जेको नंढे हूंदे पाण खणायो हो बांध खां। त हिते वज़ीर बि हैरान थी वियो। त वज़ीर चवणु लॻो जादूगर खे त तूं भले हलियो वञ, इन छोकिरे जो बंदोबस्तु ऐं बिलो आउं पाणे कंदुसि। त जादूगर वियो हलियो। वज़ीर खे इहा ॻाल्हि जी ख़बर पइजी वई ऐं बादशाह खे ख़बर न हुई त को उहो छोकिरो मुंहिंजो पुटु आहे। त ॿिए ॾींहुं उहो छोकिरो आयो उन बादशाह वटि घुमण जे लाइ। त वज़ीर चालाक हो। वज़ीर हिकिड़े हमराह खे हिकिड़े सोने ज़ेवरनि जी ॻंढड़ी ॾिनी ऐं हमराह खे कंहिं रस्ते ते बीहारे छॾियो। त उहो छोकिरो बादशाह खां घुमी फिरी ऐं वापसी पंहिंजे घर ॾांहुं मोटियो त उहो वज़ीर जो बीहारियल हमराह उते बीठो हुजे। त उहो हमराह उन छोकिरे खे चवणु लॻो त पुटु तूं 2 मिंट हिते बीह, मूंखे उञ जाम लॻी आहे, पाणी पी अचां, हीअ मुंहिंजी ॻंढड़ी आहे, तूं हिन खे 2-3 मिंट झले बीह। त छोकिरो चवणु लॻो त भले। छोकिरो ॻंढड़ी झले उते बीठो। त उहो हमराह वियो पाणी पीअण, छो त हू वज़ीर जी चाल हुई। त एतिरे देर में उन वज़ीर जा सिपाही मोकिलियल हुआ। सिपाही अची उन छोकिरे वटि पुॻा ऐं उन छोकिरे खां उहा ॻंढड़ी खसियूं ऐं चवणु लॻा त हीअ वज़ीर जी ॻंढड़ी आहे जंहिंमें सोना ज़ेवर इहे पियल आहिनि जेको तूं हींअर हितां चोरी करे आयो आहीं। त उहो छोकिरो चवणु लॻो त आउं चोर न आहियां। ऐं छोकिरे बि पंहिंजी सफ़ाई में चवणु लॻो त हमराह उहो पाणी पीअण वियो आहे, ॻंढड़ी उनजी आहे। त सिपाहियुनि हिकु बि न ॿुधी, छो त चाल हुई वज़ीर जी। सिपाही उन छोकिरे खे वठी ऐं सिधो आया महल में। बादशाह बि उते वेठल हो। त सिपाही चवणु लॻा वज़ीर खे त तुंहिंजो चोर हीअ आहे, तुंहिंजी जेका सोना ज़ेवरनि जी ॻंढड़ी हुई उहा हिन खां मिली आहे। त वज़ीर त अॻे ई चालाक, त इहो कमु त सॼो वज़ीर जो हो। त हिते वज़ीर चवणु लॻो त तूं मुंहिंजा सोना ज़ेवरनि जी ॻंढड़ी हितां खां चोरी करे वियो आहीं मुंहिंजी। ऐं सिपाहियुनि खे चवणु लॻो त हिन खे वञो उमिरि क़ैद जी सज़ा ॾेई छॾियो। त हिते बादशाह चवणु लॻो त तूं हिन छोकिरे खे उमिरि क़ैद जी सज़ा न ॾे। त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, हिन चोरी कई आहे, मुंहिंजी सोना ज़ेवर मुंहिंजा खयां आहिनि ऐं आउं हिन खे सज़ा ॾींदुसि। जे सज़ा न ॾिनीसीं त पंहिंजी बादशाही जो नक कटबो, माण्हू खिलंदा, त हिकु चोर खे हिननि सज़ा बि न ॾिनी। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे। उन छोकिरे खे उन वज़ीर क़ैद कराए छॾियो। त बादशाह राति जो वञी सुतो ऐं बादशाह सोचणु लॻो त छोकिरो इहो चोरी त करे नथो सघे, मुंहिंजी हिन जान बचाई हुई जंग में, उन चोरनि खां मूंखे बचायो हो ऐं मूं हिन खे इनाम ॾियण जी कोशिशि बि कई, पर हिन मूंखां इनाम बि न वरितो। हीउ छोकिरो अहिड़ो लालची बि कोन्हे, पोइ कीअं थो चोरी करे सघे। ऐं चवणु लॻो त ॾिसां त सही मसइलो छा आहे। त जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, बादशाह ईअं ॿाहिरि घुमण जे लाइ निकितो त हिते वज़ीर ऐं उन जादूगर खे कचहरी कंदे ॿुधी वरितईं। त हिननि पाण में इहा ई कचहरी कई पे। वज़ीर चयो पिए जादूगर खे त मूं उन छोकिरे खे क़ैद कराए छॾियो आहे, मुंहिंजे रस्ते जी रुकावट ख़तमु करे छॾी आहे, हाणे आउं आजो आहियां, इन छोकिरे खे हिते ई माराए छॾींदुसि। त हिते उहा बादशाह उन जादूगर ऐं उन वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं ऐं चवणु लॻो त हीअ सॼी चाल ऐं साज़िश हिन वज़ीर जी। हाणे जॾहिं वज़ीर उन छोकिरे खे क़ैद कराए छॾियो त छोकिरो पंहिंजे घर न वियो। त उन छोकिरे जा ग़रीब माउ पीउ परेशान थियणु लॻा ऐं चवणु लॻा त असांजो पुटु आयो न आहे, अलाए केॾांहुं वियो आहे। त हिते उहे ग़रीब माउ पीउ चवणु लॻा उन छोकिरे जा त थी सघे थो बादशाह वटि हुजे, बादशाह वटि घुमणु वेंदो आहे। त हिते उहो उन छोकिरे जा ग़रीब माउ ऐं पीउ आया उन बादशाह वटि। बादशाह बि वेठो हुजे, वज़ीर बि वेठो हुजे ऐं उते हिकिड़ो हकीम बि वेठो हुजे। त हिते उहो ग़रीब हमराह चवणु लॻो बादशाह खे त मुंहिंजो पुटु तव्हां वटि आयो आहे
ऐं मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां उनखे उमिरि क़ैद जी सज़ा ॾेई छॾी आहे। मुंहिंजो पुटु चोर न आहे, तव्हां उनखे बेगुनाह सज़ा ॾिनी आहे, मुंहिंजे पुट खे आज़ादु करियो। त हिते उहो हकीम वेठल हो। उहो हकीम उन ग़रीब हमराह खे सुञाणे वियो ऐं चवणु लॻो त तोखे त को औलाद बि न आहे ऐं कुझु सालूं त मूं तुंहिंजी माई जो इलाज बि कयो हो त ऐं मूं अव्हांखे इहो ई चयो हो त अव्हांखे औलाद न थींदो, पोइ तुंहिंजो पुटु किथां आयो? त हिते उहो हमराह चवणु लॻो त बेशक मूंखे औलाद न आहे ऐं उहा सॼी हक़ीक़त करे ॿुधाई उन हकीम खे। त उहा हक़ीक़त बादशाह बि ॿुधी। त हिते बादशाह रड़ करे चवणु लॻो त इहो छोकिरो त मुंहिंजो आहे जेको बांस खणी वियो हो। ऐं बादशाह यकदमि सिपाहियुनि खे हुकुम कयो त इन छोकिरे खे आज़ादु करे मूं वटि वठी अचो। सिपाही विया उन छोकिरे खे आज़ादु करे उन बादशाह वटि वठी आया। त हिते बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त हीअ साज़िश सभु तुंहिंजी आहे। त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, अहिड़ी ॻाल्हि का बि न आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त तुंहिंजियूं ऐं तुंहिंजे जादूगर जूं ख़बरूं ऐं ॻाल्हियूं सभु मूं ॿुधी वरितियूं ऐं तो ई चयो पिए त उन जादूगर खे त मुंहिंजे रस्ते जी रुकावट हुई, उहो छोकिरो मूं क़ैद कराए छॾियो आहे ऐं उनखे ख़तमु करे छॾंदुसि। पर हाणे मूंखे ख़बर पइजी वई इहो छोकिरो मुंहिंजो आहे ऐं तूं हिन खे मारण जी कोशिशि पियो करीं। त हिते यकदमि सिपाहियुनि खे बादशाह हुकुम कयो त हिन खे वञी उमिरि क़ैद जी सज़ा ॾियो वज़ीर। त सिपाही आया उन वज़ीर खे उमिरि क़ैद जी सज़ा ॾेई छॾियूं। पोइ हिते राणी बि आई, उहे बादशाह बि हो ऐं उन ग़रीब हमराह ऐं उन ग़रीब छोकिरे जी माउ हुई, उन्हनि जा थोरा मञिया। त हिते बादशाह चवणु लॻो त हीअ असांजो पुटु नंढिड़ो जेको बांस खणी वियो ऐं तव्हांखे वञी मिलियो ऐं तव्हां ई जेको आहे सो हिनखे निपायो पालियो ऐं हिनखे वॾो कयो। अव्हां जाऊं इहे थोरा लाहे कोन थो सघां ऐं अव्हांखे इहो ई अर्ज़ु करियां थो त अव्हीं मूंसां गॾु रहो ऐं हीउ पुटु मुंहिंजो मूंसां गॾु रहंदो त अव्हीं बि हिन जे साम्हूं हूंदा ऐं असांजे साम्हूं असांजो पुटु हूंदो। त हिते उहे चवणु लॻा त जेका बादशाह सलामत तव्हांजी मर्ज़ी। पोइ त हू सभई ख़ुशि रहणु लॻा, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा ऐं वज़ीर खे उमिरि क़ैद जी सज़ा मिली वई ऐं राणी ऐं बादशाह तमामु ख़ुशि हुआ त छो त हुननि खे सिकी लधो पुटु वरी वापसी मिली वियो। ऐं दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।